सिंध जी तारीख़, तहज़ीब, ॿोली ऐं सक़ाफ़त बाबति मालूमात मुहैया कंदड़ चैनल सिंधी अदब ते अव्हांखे भलीकार कयूं। जिन बि दोस्तनि अञा सूधो असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त हू असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि जीअं असांजूं वीडियोज़ अव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। सिंधी अदब ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में अॼु पाण नामवर अदीबा कहाणीकारा रशीदा हिजाब बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। नामवर अदीबा कहाणीकारा ऐं प्रोफेसर डॉक्टर रशीदा हिजाब जो असुल नालो रशीदा पाण नूर मोहम्मद मुग़ल जी धीउ हुई। हिन 31 अक्टूबर 1943 ते शिकारपुर में जनम वरितो। प्राइमरी ऐं मैट्रिक जे तइलीम खां पोइ 1964 में सिंध यूनिवर्सिटी मां MSc जी डिग्री हासिल कई, जंहिं बाद PhD जी डिग्री हासिल कई जेका हुन बॉटनी में हासिल कई। रशीदा हिजाब सिंध यूनिवर्सिटी मां साइंस जे मौज़ूअ में PhD कंदड़ पहिरीं शागिर्दयाणी हुई। डॉक्टर रशीदा हिजाब 1956 धारे लिखण जी शुरुआत कई ऐं अप्रैल 1956 में संदसि पहिरियों अफ़सानो बदसूरत माहवार नई ज़िंदगीअ में शाया थियो, जंहिंखां पोइ हूअ मुसलसिल लिखंदी रही। हीअ सिंधीअ जी पहिरीं साइंस फिक्शन राइटर हुई। हिन वक़्त ताईं संदसि अफ़साननि जो को किताब शाया न थियो आहे, को बि रशीदा हिजाब जी अदबी हैसियत खे विसारे नथो सघे। जुलाई 1992 में मारूई फोरम रशीदा हिजाब खे संदसि अदबी ख़िदमतुनि जे मञता तौर गोल्ड मेडल ॾिनो त इन मौक़े ते शेख अयाज़ सदारती तक़रीर कंदे चयो त हिजाब सरापा हिजाब आहे। संदसि कहाणियुनि में सिंधी माहौल जी अकासी घटि आहे, पर उन्हनि में हिकु आफ़ाक़ियत आहे जंहिंखे पंहिंजी कशिश आहे ऐं सिंधी कहाणीअ जे हेर ताईं अवसर खे ख़्याल में रखिजे त उन्हनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। डॉक्टर रशीदा हिजाब सिंधी अदब खे 60 खां मथे अफ़साना ॾिना, जिन में संदसि फ़नी ऐं फ़िक्री पुख़्तगी मौजूदु आहे। हूअ ख़ासि तौर किरदारनि खे वाज़िह करण में महारत रखे थी। डॉक्टर रशीदा इल्म निबातात जी प्रोफेसर, ज़ुबैदा गर्ल्स कॉलेज जी प्रिंसिपल ऐं डायरेक्टर कॉलेजिस जे उहिदे ते रही चुकी आहे। सिंध जी हिन लेखका 10 फरवरी 2019 में कैनेडा में लाॾाणो करे। महिरबानी।